हिक दफ़े सभिनी उज़वनि जो अची वात सां झगड़ो थियो। झगड़ो हथनि शुरू कयो। नमस्ते मुंहिंजा दोस्तो, कीअं आहियो तव्हां सभु? आशा आहे त तव्हां सभु ठीकु हूंदा। अॼु मां तव्हांखे हिकु आखाणी पढ़ी ॿुधाईंदसि। उन आखाणी जो विषय आहे उज़वनि जो झगड़ो। उज़वा माना बॉडी पार्ट्स। असां सभिनी खे ख़बर आहे त असां लाइ शरीर केॾो क़ीमती आहे। कॾहिं असां शरीर जे उज़वनि लाइ सोचियो आहे? मां उन ॾींहुं हिकु आखाणी पढ़ी ऐं सोचियो त तव्हां सां बि वंडियां। इन आखाणी में उज़वा पाण में ॻाल्हाइनि पिया। कंहिं महिल हथु पियो ॻाल्हाए, कंहिं महिल पेर पियो ॻाल्हाए। त सोचो दोस्तो, शरीर जा उज़वा पाण में ॻाल्हाईंदा त कीअं लॻंदो? हलो सोचो न, मां तव्हांखे हाणे हिन वीडियो में इहा आखाणी पढ़ी थी ॿुधायां। उज़वनि जो झगड़ो। इंसान जे शरीर में जुदा जुदा उज़वा आहिनि, जहिड़ो अखियूं, कन, वात, हथ, पेर वग़ैरह। हर कंहिं उज़वे जो कमु मुक़ररु कयल आहे। अखियूं ॾिसनि थियूं, कन ॿुधनि था, वात खाए थो ऐं हथ कमु कनि था ऐं पेर पंधु कनि था। हिक दफ़े सभिनी उज़वनि जो अची वात सां झगड़ो थियो। झगड़ो हथनि शुरू कयो। मानीअ जो गिर्दु वात ताईं पहुचाईंदे हथ सोचणु लॻा, असीं वात खे जेको खाधो पहुचायूं था, इहो खाधो त असां ई पैदा कयो आहे। ॿिन्ही में महिनत असां कयूं ऐं भाॼियूं ऐं मेवा बि असां पैदा कयूं। वात ताईं उहो खाधो पहुचण जो कमु बि असां कयूं। कमु बि असीं हथ सां ई कयूं, पर असांखे त कुझु नसीबु नथो थिए। सभु कुझु वात खाई थो वञे। सभु सवादु वात ई थो माणे। ही कहिड़ो इंसाफ़ आहे? हथ वात खे रोज़ खाधो था पहुचाइनि, इहो अखियूं बि ॾिसंदियूं हुयूं। हथ हर रोज़ सवादी दिलकश ताम वात खे पहुचाईंदा हुआ। अखियूं सिर्फ़ु उन्हनि जी सूंहं ॾिसंदियूं हुयूं। अखियुनि खे तामनि जे ज़रिए बि पल कान पवंदी हुई। पेरनि खे पिणु शिकायत हुई। हो हथनि खे चवणु लॻा, न भाई, तव्हीं महिनत था करियो त असीं बि अव्हां जेतिरी महिनत था करियूं। पंधु करे तव्हांखे सभिनी हंधि वठी हलूं था, तॾहिं ई तव्हीं पंहिंजो कमु करे सघो था। असां खां सवाइ तव्हीं इहो सभु कीअं करे सघंदा? वात खे ॾिसो। असां खां बि सिखणो पुछे बि थो त तव्हांजो कहिड़ो हाल आहे? मां त रोज़ थो ताम खावां। हिकु दफ़ो मुंहिंजे बदिरां तव्हां बि खणी खाओ। वात ॾाढो ख़ुदि मतलबी अथव, रुॻो पंहिंजे सवाद जो हूंदो अथसि। हिननि जूं इहे ॻाल्हियूं ॿुधी पेट ॿोलणु शुरू कयो। चयाईं, तव्हां सभिनी खां वधीक ज़ुल्म त मूं सां आहे। जेको बि वात खे मिले थो, उन जो सवादु वठी पोइ सभु कुझु मुंहिंजे अंदरि उछलींदो वञे थो। मां डाबिजी वञा, पर इन खे ढोए कोन थी। ईअं मूंखे मर्ज़ में फसाईंदो पियो वञे। कॾहिं बदाजमो त कॾहिं ॿिए मर्ज़ में फसाए। चुस्का वठे पाण, दुख भोॻियां मां। छा इहो इंसाफ़ आहे? हाणे सभिनी उज़वनि पाण में सलाह करे फ़ैसिलो कयो त असीं इन खां पोइ वात खे कुझु बि न ॾींदासीं। पोइ ॾिसूं त कीअं थो इहो सवादु माणे। हथनि आज बंदि कई, पेरनि पंधु छॾियो। वात खे खाइण लाइ कुझु न मिलियो। अवल त सभिनी खे ॾाढो आराम मिलियो। पेट खे बि ॾाढी फ़ुर्सत आई। पर 24 कलाकनि बैदि पेट में बुखनि जा चक शुरू थी पिया। पेट खे खाधो न मिलियो त शरीर में नओं रतु कोन ठहियो। रत जे घटिजण सां अखियूं, हथ, पेर नस्ता थियण लॻा। संदनि सघ गुम थियण लॻी। पेट में बुख जा चक पवण लॻा। सो वधीक सब्र न करे सघियो। हथनि खे नेज़ारी करे चयाईं, बाबा, मां बेहाल थी वियो आहियां। हाज शुरू कयो। खाधो तयारु करे वात खे खारायो, न त मूं गॾु तव्हांजो ख़ैरु कोन्हे। ॿियनि उज़वनि बि पंहिंजी ग़लती महसूसु कई। हाणे हिननि खे सम्झ में आयो त जॾहिं वात पंहिंजो खाइण जो मुक़ररु कमु करे थो, तॾहिं ई असां सभु हली चली सघूं था। हिक ॿिए जे सहकार यानी कॉपरेशन खां सवाइ कंहिंजो जीअण महाल आहे। इहा सम्झ अचण सां सभिनी उज़वनि पंहिंजो पंहिंजो मुक़ररु कमु शुरू कयो। हाणे सॼे बदन में नए सर चुस्ती
आई ऐं हर को उजवो अॻे वांगुरु पंहिंजो मुक़ररु कमु करणु लॻो। हिते ई आखाणी पूरी थी। कीअं लॻी तव्हांखे? मज़ो आयो तव्हांखे? मूंखे त पढ़ण में ॾाढो मज़ो आयो। असांखे हिन मां इहा सिख्या मिले थी त असांखे कंहिंसां बि पाण में झगड़ो न करणु घुरिजे। असांखे पाण में सभिनी सां रिली मिली हलणु घुरिजे। अगरि तव्हांखे इहा आखाणी वणी त महिरबानी करे लाइक कजो ऐं कमेंट्स में ॿुधाइजो कि तव्हांखे मज़ो आयो कि न। ऐं सब्सक्राइब कजो, नोटिफिकेशन बेल ज़रूरु वॼाइजो। हाणे मिलूं था ॿिए वीडियो में। कमेंट्स में तव्हांजो ज़रूरु इंतज़ारु रहंदो। थैंक यू, बाय।